असीं पंहिंजा ॿेट बचाइण अॼु हिते मौजूदु आहियूं, गॾु थिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां सिंध जे वसीलनि बचाइण जे लाइ बि मुख़्तलिफ़ हंधनि ते जिदोजहद कई आहे। अॼु जेका असांजी जिदोजहद आहे उहा ॿेट बचाइण आहे। सिंधी माण्हू ॿेटनि ते गॾु थी, भंडार ॿेट ते, ॾंगी ॿेट ते गॾु थी करे, ॿेट ते गॾु थी करे इहो ज़ाहिर कंदा, इहा ललकार कंदा, इहो ऐलान कंदा त असीं सभु गॾु आहियूं पंहिंजी सिंध जी मालिकी करण लाइ, पंहिंजे ॿेटनि जी मालिकी। हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि, अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जा माण्हू उहे पंहिंजे ॿेटनि जी, पंहिंजे ज़मीन जी, पंहिंजे कराची जी, पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त करण लाइ गॾु थिया आहिनि। हिननि कूड़ो आर्डिनेंस, गैर क़ानूनी आर्डिनेंस जारी करे ऐं सिंध जे ॿेटनि ते नाजाइज़ कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे। उहो अॼु असीं उन ॿेटनि ते वञी पंहिंजी ज़मीन जी तहफ़ुज़ लाइ उते असीं ऐलान कंदासीं त हीअ असांजी मिल्कियत आहे। हिन वक़्तु सिंध जो शऊर हिते गॾु आहे। सिंध जा सभु सियासी, समाजी, वापारी सभु माण्हू अॼु एहतजाज करे पंहिंजे उन हक़, उन ॿेट खे जेको फ़ैसिलो आहे उन जे ख़िलाफ़ जी सख़्तु एहतजाज आहे। उन में असां हिन महिल समुंड जे अंदरि उन ॾेंगी वेटार जेको आहे ॿेट ते वञी रहिया आहियूं। सॼी दुनिया हिन शइ खे नोट पई करे ऐं हीउ रुॻो मुज़ाहिरो इन ॻाल्हि जो कोन्हे त अॼु माण्हू लख गॾु थींदा या करोड़ गॾु थींदा, पर अलामती तौर ते हिन मुज़ाहिरे जे करे जेके तमामु घणा असर बि ईंदा, उन्हनि असरनि जे बारे में असां सम्झी सघूं था। कमाइण इन सिंधी माण्हुनि जे अख़्तियार खां सवाइ, उन्हनि जी तरक़ी खां सवाइ कंहिंखे बि कमाइण जो हक़ न हुजे। आईन पाकिस्तान जे अंदरि बिल्कुलु लिखियलु आहे त सूबनि जे हदनि सां जे अंदरि का बि अल्ट्रेशन, का बि तब्दीली थींदी, उनजे लाइ सूबाई असेंबली जेका आहे उनजी 2/3 मेजॉरिटी घुरिजे। उनखां अलावा वफ़ाक़ जे ॿई ऐवाननि यानी फेडरेशन जे ॿई ऐवाननि, क़ौमी असेंबली ऐं सेनेट जे ॿिन्ही ऐवाननि जी 2/3 मेजॉरिटी घुरिजे। तंहिंजे करे सिंध जा माण्हू हिन ऑर्डिनेंस जे जारी थियण वारे ॾींहं खां वठी सरापा एहतजाज आहिनि। फिशर फोक फोरम पारां कॉन्फ्रेंस कराई वई, उनखां पोइ अवामी तहरीक जे पारां रैली कई वई, SDP जे पारां जेको आहे हिकु वॾी रैली कराची जे अंदरि आई। उनखां पोइ कल्ह सॼी सिंध जेको आहे शटर बंदि हड़ताल हुई। अॼु असां ॾिसूं था त हिते इब्राहिम हैदरी जेका माहीगीरनि जी इंतिहाई क़दीम बस्ती आहे, उते सिंध जो अदीब, सिंध जो दानिश्वर, सिंध जो पॉलिटिकल एक्टिविस्ट ऐं सिंध जा माहीगीर, सिंध जो हर बाज़मीर माण्हू जेको आहे उहो हिते पहुची रहियो आहे। ऐं इहो सिलसिलो सिर्फ़ु हिते रुकजंदो कोन, छाकाणि त सिंध जा माण्हू पंहिंजी धरती सां जेका मोहबत कनि था, उहे हुन धरती जे मथां उनजे वजूद ते हिकिड़ो वार सम्झनि था। हीउ प्रोविंशियल ऑटोनॉमी जो मसइलो न आहे, हे सिंध जे हदुनि में फेरफार करण जो जे हरकत कई वई आहे, जेका गैर आइनी आहे ऐं सिंध जो माण्हू उन ते कंहिं बि तरह इहा ॻाल्हि क़बूल न कंदो। सिंध जे सियासी समाजी कारकुननि सान्यावंदनि जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले खे रद्द कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते सिंध असेंबली में इन लाइ जेको आहे रिथ पेश कई वञे ऐं इन मनसूबे खे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। कैमरामैन एहसन मीरजा सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।